ए राणा खाना ए तोरे संगती सारंग जी में नौकरी जुड़ी है ओ बाजो वियो शहर कांबू सारंग रोजगार जे करे ॾाढो परेशान हो। इहो त तमाम भलो थियो जो सारंग रोजगार था वञी लॻो। पर हाणे भोरियो त वीचारो हिकिड़ो थियो न, उन ते इहो मुज़ेरी पियो हुॾियूं कंदो। कांबू अलाए कहिड़ियूं ॻाल्हियूं थो करी। असीं बुरे जा साथी न आहियूं, बुरे जा भाइर न आहियूं। मुंहिंजो शफ़क़त भरियो हथ भूरे जे मथां आहे। भूरे खे अकेलो छॾींदुसि। पां त हर हाल में उन से गॾु हूंदासीं पियो। सारंग खां सवाइ बि भूरे खे परवाह कंहिंजी बि न आहे। ऐं हा ॿी ॻाल्हि ॿुध, सारंग शहर में रही करे बि भूरे जी हमदर्दी करे सघई थो। ए से त आहे। कांबू जेको सारंग आहे न, ॾाढो होशियार माण्हू अथई। हिनखे घटि न सम्झ। वक़्तु ईंदो न चने सिर ते अहिड़ो वार कंदो जो चने सिर सॼी ज़िंदगी यादि कंदो। हा मिली ईअं त मुख बि लॻे पियो। ओ पिंड जी भेण मेहा जो प्लान ओ जरूर कंदो। वेचारी खे निंधण को करे मारियो हुए। कांबू इन्हीअ चने सिर जा ज़ुल्म हिक हिक माण्हू खे यादि ॾिसजे। हिक न हिक ॾींहुं इन चने सिर जो गुरूर तकबर ज़रूर मिटीअ में मिलंदो। धूकंदो मुंहुं भर मिटीअ में। इहो ई चने सिर ॾिसजे। ईअं त आहे। ए सॼी उमिरि सारीखी बि कीन थी हले। इन्हीअ चने सिर सफ़ा लीका लताड़े छॾिया अथई। भीतर जा माण्हू तूं छा थो सम्झो हुनखे बख़्श कंदा? हुनजे अंतर में बाहि थी ॿरनि माण्हुनि जे सिर्फ़ मौक़े जी तलाश में। हा बेली ओ थाम जे कीन थो ॾोए ऐं मुड़स खे ॾाढी मगी आहे। तूं ॾिसजाए हिन जी मगीअ खे ही राणो खान मिटीअ में मिलाए छॾींदो। ए राणा ए भला असीं तोसे गॾु कीन हूंदासीं? ओ कांबू अवी त मुंहिंजे ॿाहुनि जा बल आयो बल। चरिया बि कीअं न गॾु हूंदो? हा इहा ॻाल्हि आहे। ये तोरे धड़के न मुजरियो मन जरूर भॻो आहे। न त ए निभागो ए ग़रीब जो अञा रत पिए। इहो मुंहिंजो फर्ज़ आहे। ग़रीबनि जो वार वसीलो थी चने सिर जी मुट्ठी पकड़े मरोड़े छॾियांसि। ए ॿियो न त वरी चङो कांबू हाणे छॾ न निभागे जी पचर। असल मथे में सूर पइजी वियो। ए छोरे खे चओ त खीर पत्ती चांहि चाड़े। ॿ कोप हिकिड़ो तूं पंहिंजे लाइ हिकिड़ो मुंहिंजे लाइ। इहो खणी अच त गॾु था पीओ। जो 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 खोड़ चाहे ओ छोकरा। सोप सीरियल सारंग जा तमाम एपिसोड्स ॾिसो HD क्वालिटी में। विजिट करियो असांजो YouTube चैनल सिंध TV HD ड्रामा। सब्सक्राइब कयो असांजो ऑफिशियल YouTube चैनल सिंध TV HD ड्रामा। ऐं वधीक अपडेट लाइ बेल आइकन खे क्लिक करियो।